अस्सलाम वालेकुम मौजूद नाज़रीन, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हमलाणी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तो तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी कॉमेडी ड्रामो लॾो पाॾे ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां दोस्तो। हुन में मां 51 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां। अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो बि वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तो ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो दोस्तो। वीडियो शुरू करण खां पहिरियों जेके बि दोस्त हमलाणी टीवी ते नवां आयल आहिनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे हमलाणी टीवी खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे दॿाए छॾियो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। त दोस्तो हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 52, क़िस्त नंबर 53। दोस्तो ही शख़्स ॿाहिरि जिन बाबा खे ॾिसी रहियो आहे हिन दरवाज़े वटि ऐं हिन बोर्ड वटि। दोस्तो हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो, ही शख़्स जिन बाबा खे ॾिसी रहियो आहे हिन दरवाज़े वटि ऐं हिन बोर्ड वटि, गौर सां ॾिसो। ऐं दोस्तो जॾहिं कैमरा में हिन जिन बाबा जो व्यू थो वठे त उन वक़्तु पोयां त केरु बीठल न आहे। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसो, हिन दरवाज़े वटि ऐं हिन बोर्ड वटि त को बि शख़्स बीठल न आहे। हिकु दफ़ो वीहर ॾिसो, इहा जॻह ख़ाली आहे। मिस्टेक नंबर 53 ऐं क़िस्त नंबर 53। दोस्तो हिते हिन सीन में मोचार खे चोरीअ जे इल्ज़ाम में पकड़ियो बीठा आहिनि। त तव्हां गौर सां ॾिसो, वेचारे जे बैकग्राउंड में बिजली जो बोर्ड आहे ऐं कमाल जे बैकग्राउंड में खिड़की आहे। ऐं दोस्तो सिस्टर जे बैकग्राउंड में दरवाज़ो आहे। ऐं दोस्तो जीअं कैमरा सिस्टर ते ज़ूम थी करे त उहो दरवाज़ो ग़ाइबु थी थो वञे ऐं सिस्टर बिजली जी बोर्ड ऐं खिड़कीअ जे पासे में अची थी वञे। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसो, दोस्तो सिस्टर जे बैकग्राउंड में पहिरियों दरवाज़ो हुयो। दोस्तो हिकु ई सेकंड खां पोइ उहो दरवाज़ो हटी वियो, बिजली जो बोर्ड अची वियो ऐं खिड़की अची वई। ऐं दोस्तो मोचार जे बैकग्राउंड में पहिरियों बिजली जो बोर्ड हुयो ऐं हाणे वरी उहो हटी करे खिड़की अची वई आहे। दोस्तो हीउ सीन सम्झ खां ई ॿाहिरि आहे। मिस्टेक नंबर 54, क़िस्त नंबर 53। दोस्तो हिन सीन में जिन बाबा हिन मटके में रंग विझी रहियो आहे, ॻाढ़ो रंग विझी रहियो आहे। सिर्फ़ु हिन हिकु मटके में विझी करे वापसि ज़मीन ते वेही थो रहे। ऐं दोस्तो लॻे थो त जिन बाबा वटि रंग जी कमी हुई, इन करे दिलि में सही तरह मिलियो कोन। हीउ ॾिसो दोस्तो, हीउ कहिड़े एंगल सां रातो थो लॻे। हल मञूं था हुयो त रंग, पर रंग बि एतिरो हुजे जो यकीन त कनि। दोस्तो जेकर हीउ तव्हांखे मिस्टेक लॻे थी त कमेंट में ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 55, क़िस्त नंबर 53। दोस्तो मां तव्हांखे शुरू में ॿुधाए चुको हुयुसि त जिन बाबा सिर्फ़ु हिकु ई मटके में रतु विधो हुयो, यानी रंग विधो हुयो, पर हीउ त हिन मटके में पियल आहे ऐं हिन तंगारीअ में बि पियल आहे। त दोस्तो हीउ इन्हनि तंगारी ऐं हिन मटके में रतु आख़िर आयो त आयो किथां। मिस्टेक नंबर 56, क़िस्त नंबर 53। दोस्तो जेके बि दोस्त हिन मटके में इहो सम्झनि था त हिन में रतु या रंग आहे, त मां उनखे ॿुधाईंदो हलां त हिन मटके में न रतु आहे न ई वरी रंग आहे। उहो कीअं? उहो ईअं त दोस्तो हीउ ॾिसो, मटके मां रंग कोन पियो किरे, पर हीउ शख़्स पंहिंजूं आङुरियूं खोलींदो त उन मां रंग ईंदो। हीउ ॾिसो, मटके मां रंग कोन पियो निकितो, हिन जी आङुरियुनि में रंग लॻल हो। मिस्टेक नंबर 57, क़िस्त नंबर 53। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त मीरज़ादी, शेरल ऐं शेरल जी घरवारी टेई गॾु बीठा आहिनि। टिनिनि जे विच में को बि गैप न आहे। ऐं दोस्तो जॾहिं कैमरामैन हिकु सेकंड लाइ कैमरा शेरल ऐं शेरल जी घरवारी ॾांहुं ज़ूम थो करे त उतां मीरज़ादी त गुम थी वञे। दोस्तो तव्हां ज़रूरु ॾिसंदा हूंदा त उतां मीरज़ादी त गुम आहे। मिस्टेक नंबर 58, क़िस्त नंबर 54।
दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त लाले पठाण जे कुल्हे ते को बि टुवाल या रूमाल कोन्हे। हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त लाले पठाण जे कुल्हे ते को बि टुवाल या रूमाल न आहे। ऐं दोस्तों जॾहिं 2 सेकंडनि खां पोइ हीउ सीन थो अचे त तव्हां गौर सां ॾिसो त पठाण जे कुल्हे ते टुवाल या रूमाल आहे। दोस्तों 2 सेकंडनि जे अंदरां पठाण वटि रूमाल किथां अची वियो। मिस्टेक नंबर 59 किस्त नंबर 54। दोस्तों हिन सीन में तव्हां सभिनी खे तमामु घणो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। दोस्तों हिन सीन में हिन जॻह ते ॾिसो। दोस्तों हीअ बैग ॾिसो त केरु पियो खिसकाए। अच्छी बैग गौर सां ॾिसो। दोस्तों हिकु दफ़ो ॿीहर वेझो ॾिसो बैग खिसकी वई। दोस्तों गौर सां ॾिसो त जिन बाबा ये बैग खणी पोयां रखे थो। दोस्तों तव्हां हाणे जिन बाबा जे हथनि ॾांहुं गौर कजो। हीअ ॾिसो दोस्तों जिन बाबा जा हथ हरकत में आहिनि। दोस्तों उमेद थो कयां त इहा मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। त दोस्तों जिन बाबा जा हथ ॿधल हुया त जिन बाबा खे इहा बैग हटाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई। दोस्तों जेकर इहा मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तों यादि रखियो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन हमराणी TV चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो त जीअं फ्यूचर में बि तव्हांखे अहिड़ा मज़ेदार वीडियो मिली सघनि। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त क़मर ज़मान हमराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।